एशिया कप लाइ भारतीय क्रिकेट टीम जो ऐलान त थी वियो आहे, पर जंहिं सवाल जे जवाब जो सभिनी खे इंतज़ार हो, उन जे आॾो अञा ताईं सवालिया निशान लॻल आहे त नंबर 4 ते बैटिंग केरु कंदो, जॾहिं त भारत जे अॻूणनि क्रिकेटरनि पे एशिया कप लाइ चूंडियल स्क्वाड ते एतिराज़ वारे छॾिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं एशिया कप लाइ भारतीय टीम जो ऐलान कयो वियो हो, जंहिं टीम जी क़यादत रोहित शर्मा खे सौंपी वई हुई, जॾहिं त ॿियनि रांदीगरनि में विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज ऐं प्रासिद कृष्णा खे सिलेक्ट कयो वियो। इन खां सवाइ ऑलराउंडर रविंद्र जाडेजा, शार्दिल ठाकुर, केएल राहुल, अक्षर पटेल ऐं कुलदीप यादव बि टीम जो हिसो आहिनि, जॾहिं त संजू सैमसन खे स्टैंड बाय रांदीगर तौरु टीम में शामिल कयो वियो आहे। एशिया कप लाइ ऐलानियल स्क्वाड में जसप्रीत बुमराह, केएल राहुल ऐं श्रेयस अय्यर खे वापसि आंदो वियो आहे, जॾहिं त युज़वेंद्र चाहल, शेखर धवन, भुवनेश्वर कुमार ऐं रविचंद्रन ईश्वन जहिड़नि रांदीगरनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे। इन सिलसिले में अॻूणे भारतीय ऑलराउंडर मदन लाल हिकु बयान में चयो त सिलेक्टरनि ऐं टीम मैनेजमेंट खे केएल राहुल जी फिटनेस जो यकीन ई न आहे। बोर्ड खे पतो ई न आहे त खेसि कहिड़े क़िस्म जी इंजरी आहे, इन जी वज़ाहत थियणु घुर्जे। हुन चयो त श्रेयस अय्यर जी फिटनेस जो बि यकीन न आहे। ॿिन्ही रांदीगरनि ड्रिघे अरसे खां मयारी क्रिकेट न ई खेॾी। क्रिकेटरनि खे फिटनेस साबित करण खां पोइ स्क्वाड में शामिल करणु घुर्जे हा, जॾहिं त नेट ऐं मैच में बैटिंग करणु ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। लेग स्पिनर चाहल खे सिलेक्ट न करण ते हैरत थी हिकु सवाल उथारियो त छा ही टीम एशिया कप खटे सघे थी। साॻी ॻाल्हि अॻूणे भारतीय कप्तान सौरव गंगोली बि कई आहे त जेकॾहिं हू टीम जो चीफ सिलेक्टर हुजे हा त युज़वेंद्र चाहल खे टीम में ज़रूर शामिल करे हा। इन सिलसिले में भारतीय टीम जे अॻूणे फास्ट बॉलर इरफान पठान जो चवणु आहे त जसप्रीत बुमराह ऐं प्रसिद्ध कृष्णा ड्रिघे वक़्फ़े खां पोइ टीम में वापसि आया आहिनि। खेनि पंहिंजी विञायल फॉर्म हासिल करणु वक़्त जी घुर्ज आहे। हाणे भारत खे हिकु इज़ाफ़ी बॉलर खे टीम में जाइ ॾियणी पवंदी, पर मुंहिंजे स्क्वाड में बि चाहल शामिल हुजे हा। अॻूणे टेस्ट क्रिकेटर ऐं कमेंटेरियन संजय मंजरेकर चयो त मूंखे केएल राहुल जी सिलेक्शन ते ॻणती आहे। हू मुकमल तौर ते फिट न आहे। यादि रहे त एशिया कप 30 अगस्त खां शुरू थी रहियो आहे। पाकिस्तान ऐं श्रीलंका में शेड्यूल मेगा इवेंट में पहिरियों मुक़ाबिलो पाकिस्तान ऐं नेपाल जी टीमुनि विच में मुल्तान में थींदो, जॾहिं त मेगा इवेंट जो सभ खां वॾो मुक़ाबिलो पाक भारत टाकड़ो 2 सेप्टेम्बर ते शेड्यूल आहे।